दादू फ्लोरबिल जा ओनर आहियूं ऐं चक्की एसोसिएशन जा उहिदेदार आहियूं दादू जा। जीअं त 18 तारीख़ सिंध गवर्नमेंट अनाउंस कयो कणिक कढण जो 8,000 रुपया रेट जे हिसाब सां, जंहिंमें असांजी गवर्नमेंट जी अप्रूवल कोटा हूंदी आहे फ्लोर मिल जी जेका 10,200 पूरी आई आहे। हिन में वरी फ्लोर मिल जी 2,500 पूरी आई आहे अंदाज़न चकियुनि जी। उहे चालान जीअं असांखे मिलिया आहिनि, असां चालान प्यारे ऐं कणिक गोदाम तां खणण विया आहियूं। कल्ह कणिक खईंसीं, उन में कल्ह शाम जो जेको आहे गाॾी जी टायर टुटी पई, उन खां थोरो टाइम लॻी वियो, गाॾी खे देरि थी वई। राति जो जेको आहे सो गाॾी जा मतिलबु फिश कुझु दोस्त जेके तक़रीबन 15-16 माण्हू हुया, उहे गाॾी जे सुम्ही पिया ऐं चवनि त कणिक असां चोरी कयूं, खयूं था वञूं। जॾहिं त पोइ मां पाण वियुसि हुनखे गवर्नमेंट जा ऑर्डर ॾेखारियमि, रिलीज़ ऑर्डर ॾेखारियमि ऐं गवर्नमेंट जा अप्रूवल थियल चालान ॾेखारियमि। उन खां पोइ न पिया मञनि, तव्हां असांजो मथो फाड़ींदो, कणिक तव्हांखे कोन ॾींदासीं। जॾहिं त असां हुनखे सम्झायो त भई गवर्नमेंट जी कोटा आहे, गवर्नमेंट जी कणिक आहे, असां खणंदा आहियूं। कणिक कुझु असां जेका माल जी जीअं भाई आहे उहा असां ॿाहिरि मोकिलींदा। जीअं दादू में कणिक खे 3 साल पुराणो क्रॉप आहे, उहो बरसातुनि जे करे कुझु माल हेॾा शहर जा माण्हू नाले ख़बर न आहे, असां सुञाणू कोन था, उहे तंग था कनि अहिड़ा थियो ऐं कारोबार करणु कोन था अचनि। जॾहिं त 3 सालनि जी कणिक आहे जेका हिते ख़राबु थी वई आहे, गवर्नमेंट जी पॉलिसी आहे त कणिक या गोदाम में ख़ाली कयो त नई ख़रीदारी कयूं। जेकॾहिं कणिक गोदाम तां ख़ाली न थींदी, गोदाम ख़ाली न थींदा त नई ख़रीदारी कोन थींदी। जंहिं त असां वटि सरकारी ऑर्डर आहे, इहा लोकेशन आहे दादू ज़िले जी, जेका असांजी तक़रीबन 1,00,000 बोरी मददनि थिए थी चकी वारनि मिल वारनि, जेका असां खणंदासीं। असां कल्ह पहिरियों ॾींहुं आहे, पहिरें ॾींहुं असांखे रस्ता रोक करे असांखे घटि वधि ॻाल्हाए असांजी बेइज़ती कई आहे। असां करोड़ रुपए जी जेका टैक्स था भरियूं, करोड़ रुपयनि जा चालान था जमा कयूं ऐं असांजी इज़त जा जेका माण्हू असांजे रोड जे बीहे असांखे तंग था कनि, असांजी गाॾियूं रोके था छॾनि, असांखे बचत था कराइनि बदख़लाक़ी। जॾहिं असां शहर में 40 साल रहिया आहियूं, असांखे सभु कुझु सुञाणे, असां चोरूं या टकरूं या छायूं, असां मजबूर थी आया आहियूं हुते। जेके बि आहे जा फुडन साहब खे कराची में वज़ीर आला असांजो मुराद शाह साहब खे, मिनिस्टर फूड खे, सेक्रेटरी फूड खे, डिप्टी डायरेक्टर खे, डीसी साहब खे, SDM साहब खे, SP साहब खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे असांखे कमु करणु ॾिनो वञे स्मूथली, जेको लीगली तरह आहे, या वरी जेके असां चालान जमो कराइनि, असांखे पैसा रिटर्न कराइनि, असां बस की असां कोन खणणु पई हुजे। असांखे ज़रूरत न आहे, असांजे तारा माण्हू असांखे बेइज़ती कान्हे कराइणी रोज़ रोज़। त महिरबानी करे असांजो मसइलो जेको हल कयो वञे, असांखे प्रोटेक्शन ॾिनी वञे, जेको ख़ुदा